अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पिरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। भारत ॿीहर पाकिस्तान मथां जंग मरहण वारो हो। अमरीकी सदर तस्दीक करे छॾी। सऊदी वली अहद सां गॾु व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त दुनिया जूं 8 वॾियूं जंगियूं रोकियूं आहिनि। पाक भारत जंग रोकराए जेका ॿीहर जंग शुरू थियण वारी हुई, ॿई मुल्क हाणे सुठा क़दम खणी रहिया आहिनि। अमरीका सऊदी अरब खे अहम नॉन नेटो इतिहादी मुल्क करार ॾेई छॾियो। सऊदी अरब सां स्ट्रेटेजिक मुआहदे ते सहियूं। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जे मान में व्हाइट हाउस में आज आणो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त सऊदी अरब अॻ खां वधीक महफ़ूज़ आहे। ईरान बि अमरीका सां मुआहदो करणु चाहींदो। खिरपुरनाथन छह वेझो ॿिनि धारदार रोड हादसनि में 3 ॼणा फौत, 20 खां वधीक ज़ख़्मी। दादू खां खिरपुरनाथन छह वेंदड़ दानिया जी कोस्टर जो तेज़ रफ़्तार ट्रालर सां टकरु। हादसे में मन फ़क़ीर मंगणहार ऐं बरकत मंगणहार मौक़े ते फौत। औरतनि ऐं ॿारनि समेत 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। कैन छह वेझो इंडस हाईवे ते ॿिए हादसे में ट्रैक्टर ट्राली ड्राइवर हयाती विञाए वेठो। ॻोठ रजपुर भरिसां डंपर ऐं ट्रैक्टर ट्राली में टकरु। सदाकत भंगर फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। कंबर में घरू और बणता वॾे भाउ नंढे भाउ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। शहर जे बरकत शाहपाड़े में राशिद गोपांग बेदर्दी सां क़तल। पुलिस जवाबदार अज़हर गोपांग खे मौक़े ते गिरफ़्तार करे वरितो।